जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि थूमारो कीअं ठाहिजे। थूमारो जेको स्पेशली ठहंदो आहे थूम मां। हीअ हिकु सिंधी कढ़ी आहे जेका ॾाढी टेस्टी हूंदी आहे। त ज़रूरु ठाहिजो, वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। सिपरी खणंदासीं, उन में विझंदासीं 1 केवी असां तेल विझंदासीं, लॻभॻि 5-6 चमचा इहो तेल आहे। इन में विझंदासीं कड़ी पत्ता 8 खां 10, 1 चमचो जीरो, थोरो सो घुमाईंदासीं इनखे। हाणे इन में विझंदासीं असां अटो, 1 कटोरी अटो विझणो आहे। अटे खे भुञणो आहे। असां अटे जी जॻह ते जूअर जो अटो बि इस्तेमालु करे सघंदा आहियूं, या अधु जूअर जो ऐं अधु कणिक जो अटो। जीअं कढ़ीअ लाइ असां बेसण भुञंदा आहियूं, तीअं असांखे हिते अटे खे भुञणो आहे। इहो थूमारो ॾाढो बढ़िया ठहंदो आहे। तव्हां हिनखे एज़ अ सूप करे बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। बिल्कुलु धीरे बाहि ते असांखे हिनखे भुञणो आहे। कंटिन्यूअस घुमाईंदे असां हिनखे भुञंदासीं। बाहि अगरि तेज़ हूंदी त जीरो जेको आहे उहो सड़ी वेंदो। थोरो सो अञा भुञंदासीं हिनखे। इहो चङी तरह भुंजी वियो आहे। हाणे हिन में विझंदासीं असां पाणी। 1 कटोरी अटे ते 1.5 लीटर पाणी पवंदो। हिनखे चङी तरह घुमाईंदासीं असां। पहिरियों इहो छिडो पाणी लॻंदो, पर जीअं जीअं असां हिनखे टकाईंदासीं त इहो घाटो थींदो वेंदो। और ॾिसो जीरो जेको आहे ब्राउनिश आहे, कारो न थियो आहे, सड़ियो न आहे, छाकाणि त असां हिनखे बिल्कुलु धीरे बाहि ते भुञियो आहे। इहो मां 1.5 लीटर पाणी विधो। हाणे घुमाईंदासीं हिनखे चङी तरह। इन में गॾु विझंदासीं असां साई थूम। थूमारो आहे त हिन में थूम त ज़रूरु पवंदी, त हिते साई थूम विझणी आहे। 4-5 कलियूं खणी उनजो जेको साओ हिसो आहे उहो कटे विझंदासीं असां। थोरो सो घुमाईंदासीं ऐं गॾु विझंदासीं असां हिन में टमाटा। 2 टमाटा मां हिते कद्दूकश करे खया आहिनि या ग्राइंड करे। गॾु विझंदासीं लूणु, हैड ऐं ॻाढ़ो मिर्च। इहे 3 शयूं विझणियूं आहिनि, लूणु, हैड ऐं ॻाढ़ो मिर्च। इन में गॾु विझंदासीं असां थोरी सी अदरक ऐं सावा मिर्च। 2 मिर्च खया आहिनि और 1/2 इंच अदरक आहे, नंढो टुकर। इनखे चङी तरह घुमाईंदासीं। इनखे टकाइणो आहे असांखे। थूमारो आहे हिकु कढ़ी जो क़िस्म आहे इहो, त इन में पवंदो कुकम जा गुल खटास आणण लाइ। त 8-10 कुकम जा गुल खया आहिनि, उनखे चङी तरह धोई करे असांखे विझणो आहे। इन सां हिन में खटास ईंदी। हाणे हिनखे असां चङी तरह बॉइल कंदासीं। जीअं जीअं बॉइल थींदो तीअं तीअं इहो घाटो थींदो वेंदो। बॉइल अचण खां पोइ बाहि खे सिम करे छॾींदासीं ऐं सिम बाहि ते हिनखे 5 खां 7 मिंट असां टकाईंदासीं। त हिन मां धीरे धीरे तेल निकिरणु चालू थींदो। इन खां पोइ इन में लॻाईंदासीं असां थूम जो तड़को। थोरो सो तेल ऐं थूम खणंदासीं सनी कटियल ऐं हिन जी असांखे राई ॾियणी आहे थूमारे जे मथां।
थूम जो तड़को लॻाइण सां इन में ॾाढी बढ़िया ख़ुशबू ईंदी आहे। हिकु दफ़ो बॉइल कंदासीं और गैस बंदि करे छॾींदासीं उन खां पोइ और इनखे गर्मा गर्म चांवरनि सां गॾु सर्व कंदासीं या इनखे एज़ अ सूप करे बि सर्व करे सघंदा आहियूं असां। थोरो सो हिन में विझंदा साओ मसालो। इहो बिल्कुलु रेडी थी वियो आहे। थूमारो तयारु आहे। साॻी रेसिपी मां हिंदीअ में मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते विधी आहे, ज़रूरु चेक कजो और हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो। थूमारो ॾाढो टेस्टी आहे और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।